दिमाग मोटी वींदो आ। जेको जंग करण ईंदो आ जॾहिं फतह थी वेंदी आ वापसि हलियो वेंदो आ। जंहिं मक़सद सां ईंदो आ मक़सद पूरो करे वापसि हलियो वेंदो आ। हीअ क़ुरान जी आयत इशारो ॾेई रही आ। अल्लाह फरमाए रहियो आ ओ मुंहिंजा महबूब वल्लाहु यासिमुक मिनन्नास, पंहिंजे हिफ़ाज़त जो ज़िम्मो पूरो कयुमि। कंहिं बि तुंहिंजे वार खे विंगो न कयो। हज़ारे शहीद करण लाइ आया लेकिन कंहिंमें हिम्मत कान थी, छो त तुंहिंजो मुहाफ़िज़ तुंहिंजो ख़ुदा हाणे यार पंहिंजो कमु पूरो कयो आ। इन करे इहो ऐलान थी रहियो आ महबूब हाणे बसि पोयां तुंहिंजा सहाबा ईंदा वेंदा, दुनिया तुंहिंजे दीन में दाख़िल थींदी वेंदी मुस्तफ़ा। अज़ीज़ाने मन मां अर्ज़ पे कयो मता रहिजी वञे ॻाल्हि, अञा त हुज़ूर पे तोले क़ुरान त अञा खोलियो ई कोन अथमि। 12 बजे ताईं हलंदो माव इंशाअल्लाह ताला। चओ इंशाअल्लाह ताला 10 बजे वेठो हाँ 12 ताईं हलंदुसि, छो त अञा मूं शेर शायरी कान कई आहे। चओ त कान कई आहे, ईअं कुंड पासे खां अचे थो त कयां थो, न त बिल्कुलु न, छो त मूंखे अञा मंज़िल तय करणी आहे। मंज़िल तय करणी आहे। हेॾो प्यारो इज्तमा आशिकनि जो लॻो पियो आहे। मता हिन मासूम बचड़नि खे सुभाणे अगारो दोस्त में नालो ख़बर न आहे छा हेसि ॾसे पियो से माण्हू पिया चवनि त तव्हां ग़रीब ॿार हो, इहे हेॾो पूज़ मौलवी तव्हां वटि कीअं ईंदो। मूं चयो दा असांखे त अल्लाह यार बनायो ई ग़रीबनि जो आहे। ॿुधाए त दावत ते आयासीं न आयासीं, यादि रखी छॾियो ग़रीब उहो न आहे जंहिं वटि दौलत न आहे, ग़रीब उहो आहे जंहिंजो सीनो इश्क़ मुस्तफ़ा का खाली आ। अज़ीज़ाने मन थोड़ो कुरान के खोलिया, ज़मानत मुस्तफ़ा समझी वियो। इहा ज़मानत ॿुधाए रही आ त मुंहिंजो मुस्तफ़ा ख़ातमुन नबिय्यीन। इहा ज़मानत ॿुधाए रही आ त मुंहिंजो मुस्तफ़ा अल्लाह जो आख़िरी नबी आ। बैद में कंहिं नबीअ जी गुंजाइश न आहे। वरी अचो अल्लाह क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जो ऐलान कयो। या इहो ॿियो दफ़ो मां अॻिते हलां नबूअत ते हलां, जल्दी ॿुधायो क़ुरान मुकमिल कया। अल्लाह फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा रुगी तुझी ज़मानत नथो खणा, पर यार जेको तोड़े पैगाम मोकिलियो त मूं उन पैगाम जी भी ज़मानत खणी रहियो हाँ। छो त मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा क़यामत जे अचण ताईं हुक्म तुंहिंजो हलंदो, शरीयत तुंहिंजी हलंदी, कानून तुंहिंजो हलंदो, फ़र्ज़ मां अल्लाह जो हलंदो, सुन्नत तुंहिंजी हलंदी, हुक्म मां अल्लाह जो हलंदो, ताबेदारी तुंहिंजी हलंदी, क़ुरान मां अल्लाह जो हूंदो, पर तरीक़ो पढ़ण जो तो मुस्तफ़ा जो हलंदो। ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा निमाज़ मुंहिंजी हूंदी, तकबीर जो तरीक़ो तुंहिंजो हूंदो, क़ुरान मुंहिंजो हूंदो, क़याम जो तरीक़ो तुंहिंजो हूंदो, सुभान रब्बियल अज़ीम तस्बीह मुंहिंजी हूंदी, रुकूअ जो तरीक़ो तुंहिंजो हूंदो, सुभान रब्बियल आला में तस्बीह मुंहिंजी हूंदी, तरीक़ो सजदे जो तुंहिंजो हूंदो, कायदे में वेहण में सुन्नत तुंहिंजी हूंदी, ऐं सलाम जो हुकुम वरी मुंहिंजो हूंदो। मुझो बेनियाज़ रब फरमा रहे हो ओ मुझा महबूब मुस्तफ़ा जाल तू जिक्र का जिक्री। मुझा महबूब तुझे जिक्र के पांजो जिक्र, पांजे जिक्र के तुझो जिक्र, तू मुझो मां तुझो बाकी बे जो विच में वने छा। ओ मुझा महबूब रब्बुल आलमीन मां रहमतल लिल आलमीन तोखे बनायुम। जिते जिते मुझो जिक्र होंदो उते उते तो मुस्तफ़ा जो जिक्र होंदो। जिते अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह होंदो उते अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह होंदो। जिते अतीउल्लाह होंदो उते अतीउर रसूल होंदो। पर हबीब वधी ऐलान थो कयां अतीउल्लाह खां भले मुंह मोड़े छॾे, रुगी अतीउर रसूल चवंदो तो फ़क़द अता अल्लाह मां रब ऐलान करे छॾींदुसि।
सजी जिंदगी ला इलाहा इल्लल्लाह चवे कोन मञीदो मास, सजी जिंदगी ला इलाहा इल्लल्लाह चवे कोन मञीदो मास, पर मुस्तफ़ा मुझा महबूब मुस्तफ़ा रुगी तो सां प्यार करे त मां रब इबादतूं कबूल करे छॾींदो मास। गाल इबादतुन जी ना है वरी खुली वी साइड मटिजी वेंदी। हिकड़े मिनट जे लाइ मूंखे जवाब दे। स्पीड पंहिंजे खे तेज कंदुसि मां तव्हां पंहिंजे कंप्यूटर जे नंबर खे थोड़ो वधीक तेज करे छॾियो। अज़ीज़ाने मन हिकड़े सवाल जो जवाब ॾियो। आबिद बणबो इबादत सां, वली बणबो परहेज़गारी सां, नेक सालिह बणबो इबादतुन रियाज़तुन खैर खैरातुन सां, सहाबी छा सां बणबो जल्दी ॿुधा चो दीदारे चो सहाबी छा सां बणबो, वरी चो छा सां बणबो। लेकिन इहा त तहां जी भुल्ला, इहा त तहां जी भुल्ला, इहा त तहां जी भुल्ला। ॾिसंदो त अबू जहल भी हुयो, ॾिसंदो त शेबो भी हुयो, ॾिसंदो त उतबो भी हुयो। भुल थई जवाब ॾे तुझे मुझे ॾिसण सां कुछ न थींदो आ। सहाबी ओहो बणबो आ जेके नूरानी निगाह सां मुझो मुस्तफ़ा कबूल फरमाईंदो आ। तुझे मुझे ॾिसण सां न, अगर तुझे मुझे ॾिसण सां सहाबी बणजे त पोइ अबू जहल भी बणजे, अबू लहब भी बणजे। न न, सब को ॾिसण वारो हूंदो आ, मगर सहाबी ओहो बणबो आ जेके निगाहे मुस्तफ़ा कबूल फरमाईंदी आ, जेके निगाहे मुस्तफ़ा कबूल फरमाईंदी आ ओहो सहाबी बणजी वेंदो आ। हिकड़े मिनट लाइ मूंखे जवाब ॾे। हिकड़ो माण्हू गुनाहगार, खतादार, बदकार, बेकार, कुफर में जिंदगी गुजारे, सब गुनाह करे आयो, दरे मुस्तफ़ा ते आयो, घोड़े ते चढ़ियो बीठो आ, बीठे करे अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह, ऐ अल्लाह जा नबी बातों जो उम्मती थियण तो चाहियां, पर सौदो इते मूं सां तय कर घोड़े तां पोइ लहंदुसि। मां तुंहिंजे मथां कलमो भरण थो चाहियां, मां तुंहिंजो उम्मती बणजण थो चाहियां। गुनाहनि जा हेतिरा बार, ज़मानत कहिड़ी, हबीब फरमायो मिटिजी विया। हेतिरियूं मूं बेफ़रमानियूं कयूं, मिटिजी विया। चवे तो भला हिते त मिटिजी विया, अॻियों जी ज़मानत कहिड़ी। मुझे मुस्तफ़ा फरमायो कलमो पढ़ी बस कदे टिकेट मां मुस्तफ़ा जी थई। कलमो पढ़ण तुझो कमा, टिकेट ॾियण मां मुस्तफ़ा जो कमा। जवाब दे टिकेट मालिक ॾींदो या पाड़े वारो ॾींदो, छा थियो थई। अज़ीज़ाने मन, लेकिन मुझी मंज़िल अॻिते आ। उहो सहाबी हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं लही थो अचे, हुज़ूर जे हथ ते बैयत करे कलमो तो पढ़े, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्नका मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर ते कलमो पढ़े, अल्लाह जे वहदानियत जी गवाही ॾिने, हुज़ूर जे रिसालत जो इकरार कये। टाइम थियो हो मंझंदि जा 11, हाणे घर वियो 12 बजे, अञा बेपहरीअ जे निमाज़ जो टाइम कोन थियो। इज़राइल जे कड़को कयो, टाइम अची वियो थई, हल उन जो इज़राइल रूह कब्ज़ कयो। जवाब ॾे, जन्नती आ या जहन्नमी आ, जवाब ॾे, जवाब दे मूंखे। जन्नती आ या जहन्नमी आ। न रोज़ा रखे, न निमाज़ूं पढ़ी, न रोज़ा रखे, न हज कई, न ज़कात, कुछ भी न ॾिनई। जो कुछ भी न ॾिनई, पर यार जो दीदार रुगी कयई न, पर यार पंहिंजे नज़र में कबूल कयो। पोइ जॾहिं यार कबूल कंदो आ, पोइ जहिड़ो हुजे तहिड़ो पिरी उनखे पार कंदो आ। याद रखी छॾ, इहो हिकिड़ो तसव्वुर कर त शल यार कबूल करे। न तुंहिंजे इबादतुनि जी लोड़ आ, न तुंहिंजे रियाज़तुनि जी लोड़ आ। जी इबादत रियाज़त रस्तो आ, यार ॾे वञण जो इहो रस्तो वठणो ज़रूर आ। इन रस्ते जो इनकार न आहे, लेकिन रोज़ा नमाज़ पिण चङो कम, पर अञा की ॿियो फ़हम जंहिंसां पसी पिरीअ खे, उहो फ़हम कहिड़ो आ, उहो दिलि जो कनेक्शन आ। उहो छा आहे दिलि जो, वरी चओ दिलि जो कीअं कनेक्शन आ। जनरेटर ओ हुन पासे तो पियो हले, रोशनी हिते, जनरेटर ओ हुते, रोशनी हिते। जनरेटर जे परे पासे ऊंदहि छो। जनरेटर खां सवाल कयूं, पावर कोन थई छा, चे थो आहे। पोइ जे अथई त हेॾे 300 फुटनि ते रोशनी, परियां 10 फुटनि ते ऊंदहि। जनरेटर तो चवे ओ पिघलू पिघलू, मुझे रोशनीअ ते शक न कर, पर इहो ॾिस त जिथे 300 मीटरनि ते रोशनी आ, उन्हनि जो कनेक्शन मूंसां मिलियल आ या जुदा थियल आ।
चेतो 300 मीटर दे निहार इन गाल दे निहार त कनेक्शन मूसा मिलियल आया न पर ये 5 फुटन दे न दिस इन दे दिस त कनेक्शन मिलियल आया डिस्कनेक्ट आ जदे डिठो सी त परे पासे वाके कनेक्शन कोने को त जनरेटर जो हाने वञ मूसा कनेक्शन न मिला जन मूसा मिलायो आ उन जे किथे कुंड में मिला दिस त तोट विडी हो कया थो या न थो कया याद रखी छे यार मदीने जो ताजदार अल्लाह जे ज़ात पंहिंजे कायनात जा पावर महबूब खे ॾेई छॾियान मदीने में वेही करे रूए ज़मीन ते मुझे मुस्तफ़ा जो फैज़ कुर्ब रहमत वारो चंड झुली रहियो आ देर तो मैं मुमिया रुगी कनेक्शन मिलाइण जी देर आ यार वटि देर आहे ही कान का जे घर में ही कनेक्शन न हूंदो ऊंदह जे घर में ही कनेक्शन न हो फिटिंग केतरी भी थियल हो फिटिंग समझो था न हे फिटिंग थियला दिस्तार भी पई दाढ़ी भी लगी पई सब कुछ लगो पे फिटिंग लगी पई पर पावर में कनेक्शन मिलियल ना है तो ऊंदह या रोशनी जवाब दे हमरा अंदर कमरे में वयो थका थी वस गोडो इन खट में ताह वठी कई फकीरानी चस मिया छा थी चे यार गोडो भजी पियो छो भगो चे डिठम कोन चे पो 8 डी थियान चवई पे थी न त कनेक्शन मिला 8 ॾींहं थियान चवई पे थी त कनेक्शन मिला न मिलाईंदे इहो अॼु गोॾे में धक लॻो अथई सुभाणे न मगज़ लॻी त टाका बि नवाब शाह में केरु कोन हणंदई फाटी पवंदई मगज़ छो त ऊंदह में धिका हूंदा आहिनि ऊंदह में थाबा हूंदा आहिनि रखियल शइ बि कान लभंदी आहे चई हाँ कनेक्शन मिला चई हाणे मिला वञी हमरा पुटु थोरो जो कनेक्शन मिलायो रोशनी थी चई हाणे खट त छा पर सुई ॻोल्हींदे उहा बि लभी पवंदी ज़ाल निहारे चयुसि जेकॾहिं घर खे रोशन करणो आहे त बिजलीअ सां कनेक्शन मिलाइणो आहे पर जे दिल जे कोठीअ खे रोशन करणो आहे त मदीने वारे सां कनेक्शन मिलाइणो आहे हे जेके दाहूं तो करी त कुछ कोने सच तो चवी कनेक्शन मिलायो ही कोन थई मिलाई कनेक्शन तो खबर पई त जने कनेक्शन मिलंदो आ पो छा थींदो आ मां नथो चवां अज त थोड़ो तकड़ में तोखे दराज वठी हला दराजन वारो यार छा तो चवे ओ जह दिल पीता इश्क द जाम सादिल मस्तो मस्त मुदामल जय दिल पीता जय दिल पीता जय दिल पीता जय दिल हक हक जय दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जय दिल पीता मस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती दे विच मौलाना बकरन खाइण सन खथमा ॾियण सन उज़ा जा छेला खाइण सन इए भलो पंहिंजे पाण खे तातींदा हो ॼण बहितरीन उज़ा जो ढोर ॼण रक़म लगण वारी आ इए करण सन कॾहिं हिन जान खे साड़ त ख़बर पवई त यार सां मुलाक़ात कीअं थींदी आहे ओ मस्ती दे विच मोहब जो मिलिया है मस्ती दे विच मोहब जो मिलिया अल्लाहू मस्ती दे विच मोहब जो मिलिया है मस्ती दे विच मोहब जो मिलिया हस्ती हो डहरा जह दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जय दिल पीता जॾहिं इश्क जो ज़रड़ो मिली वे जॾहिं तुंहिंजो कनेक्शन मिली वियो पोइ मां ख़त्म थी वेंदी दौलत जो नशो ख़त्म थी वियो जवानी जो नशो ख़त्म थी वियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कुर्सीअ जी हवस ख़त्म थी वई कहिड़े बि मक़ाम ते हूंदे पर आवाज़ हिकिड़ो ई हूंदो दर सयां देस में सिपाही अल्लाहू दर सया दे सवे सिपाही दर सया दे सवे सिपाही सच्चल
जाम ओ जे दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जे दिल पीता। जॾहिं इश्क जो जाम न पीअंदे दुरूद भुजे आका ते। उमैया बिन खल्फ बेचारे कारड़े रंग जे गरीब बिलाल जे मथा पत्थर रखियो वेठो आ। अज़ीज़ा ने मन टांडन सां तंभे रहियो आ। हर जिंदगी जो जेको भी टार्चर करणो आ हो टार्चर करे रहियो आ, मगर बिलाल जो जुबान ते हिक भी शिकवा कोन थो आणे। उमैया सोची सोची परेशान थी करे चवेस तो छा असर नथो थिए। चवेस तो वेझो आ आयो वेझो। चवेस तो छा थो चई। चवे तो बार लठन जो धकन जो असर नथो थिए। निहारे बिलाल जवाब थो ॾे तो कॾहिं प्यार कयो ई कोन्हे को, तो महबूब कयो ई कोन्हे को। उमैया के कावड़ चे वई मां तो पुछई त असर नथो थिए, तू तो चवी त प्यार कोन कयो तई। चवे तो सच त चवे तो तू लठियूं हणंदो हई, तू लठियूं हणंदो हई, मां छा कंदो हां। चे तू अखियूं बूटींदो हई। चे जॾहिं तू लठ वराईंदो हई मां अख बूटींदो हां, यार जो दीदार कंदो हां। तू पांजे लठन में मस्त हूंदो हई, मां पांजे यार जे दीदार में मस्त हूंदो हां। मां इते हूंदो ई कोन हां, मूंखे असर छाला थींदो। ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं दिल जो कनेक्शन मिली वेंदो आ, शहीद जॾहिं शहीद थींदो आ, गभा गभा कयो वेंदो आ, वरी बि दुआ घुरंदो आ मौला 100 दफ़ा गतरा गतरा कयो वञे। छाजे करे जो शहीद जो खून ज़मीन ते पोकिरंदो आ, यार जो दीदार अगे ही करे वठंदो आ। दीदार कर त खबर पवई न। सादी सिंधीअ में चवण दे जंहिं माण्हूअ सॼी ज़िंदगी पन जा काना खाधा उन वीचारे खे कहिड़ी ख़बर त कमद जो कानो छा थींदो आहे। हो चवंदो आहे त गुरी पन जी बि आहे, कमद जी बि आहे, चूपो हुन जो बि। चवीस आशिक त कॾहिं पन खे छॾे कमद जी गुरीअ खे छिले खाई ॾिस। हिकिड़ो दफ़ो खा, पोइ जॾहिं न गन्ने जी रस वात में आई ऐं मिठाण लॻई, पोइ चवंदे हाय अल्लाह गन्नो त गन्नो आहे, मां पन ते जिंदगी गुजारे छड़ी। इन करे तोखे सुहिणे अब्दुल कादिर जीलानी जा मुरीद रड़ियूं करे चवंदा हन, हिकिड़ो दफ़ो यारी करे त ॾिस न। हिकिड़ो दफ़ो कहे अल्लाह वारे जे साम्हूं गोॾा भञी वेही त ॾिस न। पर ने पंहिंजे इल्म जे घमंड मां निकिरी करे, इन अना जे मुजस्समे मां निकिरी करे, हिकिड़ो साइल बणिजी करे कहे आशिक जे साम्हूं वेही ॾिस। पोइ अफलाक से लाई जाती है, अरे सीनों में छुपाई जाती है, अरे इश्क मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। जॾहिं निगाह थी वञई त हो जेको चोर चोरी करण आयो हो, चोरी करण आयो हो, होॾा वक़्त जो अब्दाल गुज़ारे वियो। माण्हू आया दिलबर अब्दुल कादिर जीलानी अब्दाल गुज़ारे वियो आहे। का इनायत कयो, फरमायो हिन वक़्त ॿियो त कोन्हे, पर हेॾो हिकिड़ो नुख में सुतो पियो अथव, इन्हे खे ई वठी वञो। आयो हो त चोर हो, यार जी निगाह थी वई त वक़्त जो अब्दाल बणिजी वियो। हे निगाह वली में वो तसीर देखी, बदलती करोड़ों की तकदीर देखी। टाइम ज़रूरी थो वञे, मूंखे मौज़ू खे हलाइण ॾियो। अल्लाह ताला जा बानड़ो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम हिते रुगी 3 या 4 हज़ार माण्हू थींदा, या भला भुल चुक थी सघे थी। स्पीकर न हुजे त 10 मिंट बि न ॻाल्हाया हां। ए भट्टी अशफाक जो स्पीकर आहे, जे हेतिरी सपोर्ट कई आहे जो 2 कलाकनि जो हां महाणी मां जहिड़ो कुराड़ो वेही रहियो आहे। अज़ीज़ा ने मन लेकिन दुनिया जी तारीख़ ॾे निहार, जॾहिं सुहिणो अब्दुल कादिर जीलानी सुबुह जो दर्स ॾींदो हो, 1000 न 2000 न 70 हज़ार जो इज्तिमा रोज़ानो मौजूद हूंदो हुयो। खोल दुनिया जी तारीख़, जेका वणई तारीख़ खोल, उन वक़्त में जवाब ॾे।
इको साउंड हुयो ॾाढियां ॻाल्हि ये तूतूरी लाउड हुया कोन हुया हिन 8-10 माण्हू इते तो ॻाल्हायां त महिलन ते वाह मुंहिंजा सोना अब्दुल कादिर जीलानी घोट मुसलमान ही वॾो सबका अल्लाह जी ज़ात पंहिंजे महबूब जे दीवाननि जे ज़ुबान में एतिरी ताक़त ॾींदो आहे जेको 70,000 इज्तिमा जे आख़िर में वेठो हूंदो हुयो उहो बि चवंदो हो मां ईअं ॿुधंदो हां ॼण सुणे अब्दुल कादिर जे आॾो वेही ॿुधी रहियो हां यो पावर केर थो ॾे चओ मदीने जो ता ॻाल्हा तू चवंदे रब छो नथो चवे रब त चवां थो महबूब मुस्तफ़ा जो रब केर आहे अल्लाह अल्लाह अज़ीज़ाने मन ॾाढो लिखी आहे पर हाणे शार्ट करे पो थो हला नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हाणे तव्हांखे ख़त्मे नबूवत ते सिर्फ़ इहो थो ॿुधायां त ही जेका कज़ाब दज्जाल जंजला मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त 30 दुनिया ते ईंदा घणा ईंदा गाला घणा ईंदा 30 ईंदा जन्म 3 मुझे आका जे दौर में आया घणा गाला गाला घणा हिकड़े जो नालो मुसैलिमा कज़ाब छा नालो वरतुम मुसैलिमा कज़ाब बे जो नालो अस्वतनी छा बे जो नालो 3 औरत जो सुजा नालो सुजा नाले 3 औरत इन 3 आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में मुझा दोस्त अजीज कूड़ी दावा कई मुसैलिमा कज़ाब जेला त मुझा दोस्त सैयदना अबू बकर सिद्दीक जे दौर में गालिबन जंगे यमामा भी लगी आ जंहिंमें केतरा कुरान जा कारी शहीद कया वया उन जंगे यमामा जो एकड़ो अजीब वाक़ियो आ हिकड़े हुजूर जे सहाबीअ खे जब मुझा दोस्त कज़ाब जे कह माण्हू तलवार हणी पैर जी भेड़ी कटे विधी हो उथे पियो हुन तलवार हणी पैर जी भेड़ी कटी उते जो ते वेही रहियो ओहा भेड़ी हथ में खणी उन दे निहारे अल्लाह अकबर जो नारो हणी जोर सां जो न कयो पैर जी भेड़ी उछलाए खई त हुन जे अख में लगी अख जो तारो ज़मीन ते अची पइजी वयो मुझे मुस्तफ़ा जे गुलामन जी अज़मत ने निहार हुजूर जे सहाबा जे शान ने निहार हाने मां थोड़ो तोखे तफसील सां बुधाया हर दौर जे अंदर कूड़ी दावा करण वाला दुनिया में आया लेकिन हाने तवज्जो सां बुधजा लेकिन बिन बुनियादन ते आया हिकड़ा उहे जन के दुनिया जे अंदर माण्हुन में मक़बूलियत कहीं भी गाल जे करे मिली वई इन करे उनन उन जो गलत फायदो वठण जे ला उनन कूड़ी दावा कई जन मां हिकड़ो नालो वठा मुख्तार सकफी छा नालो वरतो उनके शोहरत किए मिली उन ऐलान कयो मुझे सुणे हुसैन जो पलांदो वठण ला छा ऐलान कई जवाब दे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे पलांद वठण जे ला मुख्तार सकफी ऐलान कयो दुनिया सजी गडजी पई छा जे ला गडजी पई इन जे ला गडजी पई त मुझे सोने दिल पर हुसैन जो पलांद वठण जे ला दुनिया के गड कयो थे पो पलांद वरत इन में कोई शक ना है लेकिन जदे दुनिया उन के घेरे वरतो उन जी इज्जत दुनिया में वधी वई त शैतान पलीत जे वार खां बची न सकियो उन कूड़ी दावा कई अज उन जो वजूद भी बाकी मौजूद ना है बे नंबर ते दावा उन्होंने कहिया जन के दुनिया में दौलत या इज्जत मिली या इल्मी शोहरत मिली उन्होंने दावा कहिया लेकिन बिन्ही जो मौत खतरनाक रहो उहे पान भी खत्म थी विया उन्होंने जा पोए लग भी खत्म थी विया लेकिन हाने लेकिन के पो भले घर हलियो वञे लेकिन हिन वक्त भी एड़ा मानू रहा दुनिया में जन जी पोए लग हिन वक्त भी मौजूद आहिन
जन जा पोइ लग अज भी मौजूद आहिन। सवाल पैदा थियो मुसैलमा के किताबन खां सवा तारीख़ खां सवा कोई न सुञाणे, असवतनी के कोई न सुञाणे, सुजा माईअ के कोई न सुञाणे, ॿिया भी केतिरा या ख़त्म थी विया, लेकिन ॿ नाला अहिड़ा हन जन जा अज भी पोइ लग मौजूद हन। चओ त उहे नाला ॿुधायां, चओ त तव्हांजी जान छॾिया जीअं चओ तीअं कयां, ऐं उन्हनि जो मक़सद भी ॿुधायां त उन्हनि जो मक़सद छाहे ऐं छाजे करे दुनिया अज भी उन्हनि खे याद करे रही आहे। जे चओ त ॿुधायां, चओ त चुपड़ी करे हलियो वञा। ॿिनि जा पोइ लग अज भी मौजूद आहिनि, हिकिड़ो पाकिस्तान जो ऐं हिकिड़ो ईरान जो। ईरान जे जो नालो बहाउल्लाह, छा नालो? गौर सां नौजवान ख़ास करे ॿुधो। ईरान वारे जो नालो बहाउल्लाह है। उन बि कूड़ी दावा कई आहे। उन जे मञण वारा बिहाई सदबाहन, छा सदबाहन? बिहाई सदबाहन। ॿियो कादियान जे रहण वारो गुलाम मिर्ज़ा, जंहिंजा ताबेदार, जंहिंजा पोइ लग कादियानी सदबाहन। हाणे अॼु ॾींहं ताईं उन्हनि ॿिन्ही जे मरण खे सवे साल गुज़री विया आहिनि, लेकिन ॿिन्ही जा पोइ लग मौजूद आहिनि। जे चओ त खोले ॿुधायांव त अॻियनि जा पोइ लग न आहिनि त हिननि जा छो? बेस त इहो आहे न ॿुधायांव। जॾहिं अॻु में ॿियनि जा हिकिड़ो ज़ेरक नाले शख़्स आयो आहे, उन जी तारीख़ पढ़ियमि। उन तारीख़ में एतिरो त उन वटि इल्मु हुयो, एतिरी तरह ते महिरबानी हुई जो परे खां माण्हू बीठा हुया, हिकिड़ो दूर दूर खां धूड़ नज़र अची रही। माण्हुनि चयो छाहे? कंहिं चयो त ही आहे, कंहिं चयो त ही आहे, हिकिड़े चयो त लॻे थो त को मुसाफ़िर आहे, उन जे घोड़नि जे पेरनि जी धुर हली रही आहे। ज़ेरक नालो आहे। उन ज़ेरक का पुछो साईं तुझो छा ख्याल आहे? चे मुंहिंजो भी इहो ख्याल आहे। इहो घोड़े सवार आहे पर गुड़ खाईंदो थो अचे। छा थो खाईंदो अचे? माण्हू हैरत में। असांखे इहा सम्झ नथी अचे त माण्हू आहे या को जानवर आहे। हे चवे थो गुड़ बि खाईंदो थो अचे। जीअं वेझो आयो ॾिठो त वाकई गुड़ खाईंदो थो अचे। वधी करे पुछूं सुहिणा, उन्हनि चयो यार तोखे कीअं ख़बर पई त गुड़ खाईंदो पियो अचे? चे मूं ॾिठो त हिन जे ॿाहिरों मक्खियूं पयूं उॾामन, इन करे पक थी त गुड़ खाईंदो थो अचे। हुननि चयो हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे ज़ेरक, नज़र ई कुझु कोन पियो अचे, तोखे वरी मक्खियूं बि नज़र आयूं। यानी एतिरो इल्म जे लिहाज़ खां कमाल वारो हुयो, पर शैतान जे वार खां बची न सघियो, बदबख्त थी वियो। मुंहिंजा दोस्त उन बि कूड़ी दावा कई, उन जो नालो बि कंहिंखे ख़बर कान्हे का। घणी तारीख़ पढ़ण खां पोइ नज़र ते चढ़ियो, उन जे पोइ लगनि जी ख़बर कान्हे का। पर मिर्ज़ा कादियानी जा पोइ लग अॼु बि मौजूद आहिनि, ऐं बहाउल्लाह जा बिहाई अॼु बि ईरान में मौजूद आहिनि। हाणे ॿुधायांव त इन्हनि ॿिन्ही वटि हे ॿई ॻाल्हियूं कोन हुयूं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, न की उन्हनि वटि का अवाम जी पज़ीराई हुई, न की उन्हनि वटि का इज़त हुई, त पोइ उहे कीअं थिया? हे अहम नुक्ता ॿुधी वठि। पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ भले उथी हलियो वञ। जेके इस्लाम जा दुश्मन हुया, उन्हनि तमामु स्टडी करण खां बाद में उन्हनि दिलि में ख़्याल कयो, वॾा फलासिफर छॾियो, ॿुधायो त मुस्लमाननि खे ख़त्म कीअं कयूं। ॿुधो अथव न अॼुकल्ह ड्रामो त ॾिसंदा हूंदव, इहो ड्रामो कोन्हे पर हक़ीक़त आहे। इहा हक़ीक़त आहे त सल्तनत उस्मानिया खां पहिरीं इन हद ताईं मुस्लमाननि खे शहीद कयो वियो जो मुस्लमाननि जे मुंडनि जा मीनार ठाहिया विया हुआ। छा ठाहिया विया हुया? अॼु त ठठ सां वेठो ऐं ख़बर ई कान थी पवई। मुस्लमाननि जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं, मीनार ठाहिया विया मुस्लमाननि जे मुंडनि जा, दिमाग़ जे खोपराटनि जा। अज़ीज़ाने मन एतिरा ज़ुल्म कया विया मुस्लमाननि जे मथां, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हे जे उन्हनि उतां जे उन वक़्त जे फलासिफरनि गॾिजी करे फ़ैसिलो कयो त मुस्लमाननि खे चइनि ॻाल्हियुनि मग़रूर कयो आहे। चइनि ॻाल्हियुनि, घणनि ॻाल्हियुनि? वरी चयो जेसि ताईं इहे चार
गालियों खत्म न थींदियूं मुसलमान दुनिया जी कहीं भी ताकत के वठ को न ॾींदा पहिरी गाल उन्हनि पंहिंजे तारीख़ जे किताबनि में लिखी त मुसलमाननि वटि क़ुरान जे सूरत में अहिड़ो ज़ाबित हयात आहे जेसीं क़ुरान मौजूद हूंदो तेसीं मुसलमान कॾहिं भी दुनिया तां ख़त्म कोन थींदो छा मौजूद होंदो ऐं क़ुरान कॾहिं भी ख़त्म थियण वारो ई कोन्हे खोड़ कोशिशूं कयूं वयूं हूं जंगे यमामा में ॻोल्हे ॻोल्हे क़ुरान जा कारी शहीद कए विया ओबासी ॾिनी आहे ॾाढी वारे हमरा पक थी दुनिया थकिजी पई आहे फिक्र न कर बस तो कयां अज़ीज़ाने मन ॿिए नंबर ते चयूं मुसलमाननि में जेको इश्क़ मुस्तफ़ा मौजूद आहे उनखे ख़त्म कयो कीअं ख़त्म कयो चयो ॾिसो था अमेरिका में जेकॾहिं हिकिड़ो अफ़गानिस्तान मां मरी सिपाही तो पहुचे त ज़ाल ॾिसी चरी थी वञे माउ ॾिसी चरी थी वञे पाड़े वारियूं ॾिसी चरियूं थी वञनि जेके फ़ौज में उन्हनि खे वापसि घुराए बंदि करे थियूं छॾीनि लेकिन मुस्तफ़ा जे ग़ुलामनि ॾे निहार हिकिड़ो जेकॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बॉर्डर तां हिकिड़ो जेकॾहिं असांजो पाकिस्तानी फ़ौजी जवान शहीद थी थो अचे अमड़ रोवण जे जोर करे चवे थी मौला पंज ॿिया भी ॾे त मुल्क तां कुर्बान कयां अज़ीज़ाने मन या मुसलमानन में जेको शहादत जो जज्बो आ यो इश्क़ मुस्तफ़ा जी निशानी आ उन्हनि ज़ालिमन लिखियो जेसी इश्क़ मुस्तफ़ा ख़त्म न थींदो मुसलमान ख़त्म न थींदा टे नंबर ते चो मुसलमानन में जेको हज अदा कयो थो वञे जॾहिं पंज वक्ती नमाज था पढ़न पाड़े वारा गॾु था थियन जुमे जी नमाज था पढ़न ओड़ो पाड़ो गॾु थो थिए जॾहिं ईद जी नमाज थी थिए महिलन था मुसलमान गॾु जॾहिं हज तो थे पूरी दुनिया मां गॾु था थियनि जेसि ताईं हज ख़त्म न कंदो तेसि ताईं मुसलमान ख़त्म न थींदा चौथे नंबर ते चयो जेसि ताईं मुसलमाननि मां इहो जंग ऐं जिहाद जो जज़्बो ख़त्म न थींदो तेसि ताईं मुसलमान ख़त्म न थींदा हाणे ॻाल्हि खे खुटाए अचां तव्हांखे थकल ॾिसी करे छो त तारीख़ जी ॻाल्हि उहे ई गौर सां ॿुधंदा जेके इन शइ सां वाबिस्ता रहियल हूंदा हर कंहिंखे समझ में न ईंदी न करे जल्द में करे थो वठां अज़ीज़ाने मन क़ुरान खे त ख़त्म न करे सघिया छो त रब ज़िम्मो खयो इश्क़ मुस्तफ़ा खे बि ख़त्म करे जो इश्क़ मुस्तफ़ा के भी ख़त्म करे न सघिया हज़ारे लखे मुझे मुस्तफ़ा जा ग़ुलाम शहीद कयो हाणे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया जी ताक़त न गॾिजी करे ॿिनि माण्हुनि जो इंतख़ाब कयो हिकिड़ो कहिड़ो बहाउल्लाह ईरानी ऐं ॿियो मुंहिंजा दोस्त कादियान मां मिर्ज़ा कादियानी बहाउल्लाह ईरानीअ खे चयो तू कंहिं बि नमूने सां हज खे ख़त्म कर हज जो इज्तिमा ख़त्म कर हे दुनिया दौलत जा मुंह तुंहिंजे हवाले दुनिया जी तारीख़ गवाह हुआ ईरान में हथरादू काबो ठाहियो वियो हथरादू जगह जगह ते काबा ठाहिया विया उन्हनि जा तवाफ़ कराया विया इन जे लाइ अॼु जी ॻाल्हि नाहे उन जे लाइ कराया विया त माण्हुनि जो हज ते वञणु न रहे मतां सम्झी त अॼु जी ॻाल्हि आहे मतां सम्झी त आयतुल्लाह ख़ुमैनी जी ॻाल्हि आहे न इन जवान खे बेशक भले अहले तशय्युअ सां उन जो तालुक़ आहे पर इस्लाम जे लिहाज़ खां अल्लाह जी ज़ात इन खे हिम्मत ॾिनी आहे सॼी ज़िंदगी अमेरिका खे ॾंदनि में ॾंद ॾेई ॻाल्हाइण वारो इहो नंढड़ो मुल्क ईरान आहे कंहिंजो धक विञाइबो नाहे यादि रखी मुसलमान अज़ीज़ाने मल उन बहाउल्लाह के इहा ज़िम्मेदारी ड्यूटी ॾिनो दौलत जा मुंह खोले छॾियो उहो मरी वियो दौलत हले थी पई पोयां बि हले थो पियो छो त माल मिले थो पियो मिर्ज़ा कादियानीअ खे उनखे ड्यूटी कहिड़ी ॾिनो मां चैलेंज सां तोखे लाउड स्पीकर जे ज़रिए ॿुधाए रहियो आहियां मिर्ज़ा कादियानीअ खे चयो त तूं जिहाद जे ख़िलाफ़ लिख मिर्ज़ा कादियानीअ हिकिड़ो किताब न ॿ किताब न जे सभु किताब गॾु करी तुंहिंजूं 10 अलमारियूं भरिजी वेंदियूं उन लिखियो त मां अची वियो हां हाणे जंग जो टाइम नाहे जिहाद जो टाइम नाहे हाणे कलम जी दुनिया आहे कलम सां चो त जंग कयो उन पूरी पांजी जिंदगी इन में गुजारी दौलत जा मुंह खुलियल हुया वो अज भी मरी वयो दौलत जा मुंह खुलिया पया हन ईरान त नथो वञी सगी पाकिस्तान जो मिसाल वठ पहिरी दुआ कर मरहूम शहीद जुल्फकार अली भुट्टे खे
दुआ करो ने के या अल्लाह इन सिंधी सुगंध जवान जे कबर के जन्नत जे बागन मां बाग बना जा जैन निखेड़े दिनो तही कादियानी है मुसलमान। याद रख मुसलमान, सिंधी तारीख दुनिया में मौजूद आ। सिंधी तो के सलाम आ। सिंध जा उहे मानू जेके मुझे मुस्तफा जे दरबार में हाजिरी ला पोता कने बे दफे तारीख जा हवाला बुधाइंदो मैं। बहरहाल मुझा दोस्त अजीज अज भी जे करे तो के आजमाइणो आ त हिय कादियानियत जिंदा छो आ। मुझा दोस्त याद रखी छॾ, होॾां कैनेडा में 4 मुसलमान हिकड़े